वरतो साईं मौली साहब जे जलसे में ख़त्म नबूवत वारी कॉन्फ्रेंस में मां इहा ॻाल्हि ॿुधाई आहे, मूंखे यादि आहे। हाणे तव्हां वटि रही पई आहे, इहो बि यादि आहे त हिते कोन ॿुधाई अथमि, जे इजाज़त हुजे त ॿुधायां। सुभान अल्लाह। हुन कुंड वारा मोकल कोन था ॾियनि, यार तव्हां बि मोकल ॾियो सोणा। अबा ॿुधायां न, उते मां मस्जिद नबवी शरीफ़ जे वेझो हिकिड़ो कुतुब खानो, ताहिरा हर को पंहिंजे शौक़ जी शइ ॻोल्हींदो आहे। असां वरी किताबनि सां ताल्लुक़ रखण वारा माण्हू आहियूं। उतां मां किताब हिकिड़ो वरितो, मुंहिंजे ज़हन में हो, हितां मां वेंदो आहियां न साईं त मां लिस्ट ठाहींदो आहियां। हर हिक जी पंहिंजी मर्ज़ी आहे, ऐं मदीने में का ख़रीद फ़रोख़्त करणु मनो बि कोन्हे, ऐब बि कोन्हे, पर हर हिक जी पंहिंजी पसंदि आहे। मतां सम्झो साईं झले थो त सुर्खी वठणु मनो आहे, पाउडर वठणु मनो आहे, कपिड़ो वठणु मनो आहे, घड़ी वठणु मनो आहे, मुंडी वठणु मनो आहे। न बाबा, मनो कोन्हे। मां ॿुधायांव थो त हर हिक जो पंहिंजो कमु आहे। मां हितां खां वेंदो आहियां, लिस्ट ठाहे वेंदो आहियां त मूंखे ही किताब वठणा, मुंहिंजो शौक़ु इहो। पोइ मां लिस्ट में लिखियो वियो सभा ही किताब मूंखे वठणो आहे। मस्जिद नबवी जे भरिसां जेको नंढड़ो हिकिड़ो कुतुब खानो, मूंखे अंदाज़ो कोन हो त हिन वटि इहो किताब मिलंदो, पर मां वयुसि ॾिसां त साम्हूं साम्हूं टेबल ते पियो हुउसि। मां ख़ुशि थियुसि ॾाढो त मां वञा परते, ख़ालिद बिन वलीद रोड आहे, परते आहे इलाही, टैक्सी करे वञिणो पवंदो आहे, ऐं वञी उतां ख़रीदारी करे वरी माण्हू मोटे घुरिजे, यार हिते मिली वियो। मां उहो किताब ख़रीद कयो, अद्दुर्रुल मंदूद फिस्सलाति वस्सलाम अला साहिबिल मक़ामिल महमूद। इहो किताब जो नालो आहे। अल्लामा इब्ने हजर हैतमी रहमतुल्लाह अलैहि उन जो किताब आहे। उन में हिकु ॻाल्हि पढ़ियमि, अचु तोखे ॿुधायां। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। अल्लामा इब्ने हजर हैतमी थो फरमाए, खुरासान जो इलाइक़ो आहे, उन खुरासान जे इलाइक़े में हिकिड़ो माण्हू ज़रूरतमंद आहे। उन पंहिंजे दोस्त खां 3000 दिरहम या 3000 दीनार कर्ज़ खयो। कॾहिं ॾींदे? 15 ॾींहं गुज़रिया, हमराह उन जो दोस्त वियो आहे अदा कर्ज़ मोटाए ॾे। चीर हाल मुंहिंजो कोन्हे, हाल हीणो थी पियो आहे, 15 ॾींहं ॿिया छॾ। छॾिया मां। वरी 15 ॾींहंनि खां पोइ आयो आहे अदा पैसा, कोन्हनि यार, इंतज़ाम कर, अदा कोन्हनि यार। अबा 15 ॾींहं ॿिया बि तोखे ॾियां थो। नेठ हमराह बेज़ार थी पियो हुयुसि त दोस्त, पोइ हिन दोस्त खे चई, हाणे भला तूं ॾींदे कोन, मां पैसा छॾींदो मां कोन, फ़ैसिलो हाणे अदालत कंदी। हमराह वञी करे अदालत में दरख़्वास्त दायर कई, फिलाणो ख़ान मुंहिंजा पैसा 3000 रखियो वेठो आहे, मूंखे ॾिए ई कोन थो। काज़ी साहब हिन खे तलब कयो आहे, अबा हली आहे। काज़ी भला रहा, सुठा काज़ी हा, इंसाफ़ वारा काज़ी हा। उन इंसाफ़ वारे काज़ी हिन खे तलब कयो, अबा ॾेवाल नालो उमर ख़ान, पुटुक जो अब्दुल कादिर ख़ान जो, ज़ात जो शर किथे वेठल? जी पका चा गया कोट लालू। चई अबा ॾे ख़बर, कर्ज़ अथई? चई आहे। चई मोटाए ॾींदे? चई ॾींदुसि, पर ॾींहुं कोन थो। चई हाल कोन्हे, इनकार कोन थो कयां, पैसा खाईंदुसि कोन। काज़ी साहब सम्मन ते सही करे ॾिनसि, ऐं काज़ी साहब जो चई हाणे मां तोखे ढर ॾियां थो, 1 महीने जो टाइम ॾियां थो, वञी करे इंतज़ाम करे आ। 1 महीने जे अंदरि इंतज़ाम कर। जेकॾहिं 1 महीने में तो इंतज़ाम न कयो, तुंहिंजो माल मिल्कियत धन दौलत इहो सभु नीलाम कबो, तोखे बि जेल में हणंदुसि। इन हमरा उहो वरितो समन। हाणे काज़ी सां पुछे कीअं? वापसि आयो, टाइम घणो मिलियोसि? ख़बर त भई जागनि था, सुता पिया। ॻाल्हायो तव्हां, ॻाल्हायो स्टेज वारा त ॻाल्हाइनि पिया। तव्हां ॻाल्हायो, घणो टाइम मिलियोसि? 1 महीनो। बोल त घणी मिलियसि? 1 ॾींहुं, 2 ॾींहं, 3 ॾींहं? आवाज़ ॻाल्हायो त पहुचे न, बसि में ई कोन थो पुॼे। 3 ॾींहं। हा 3 ॾींहं सम्झो, यानी महीनो। 29 थी सघे थो, महीनो तो वटि आहे। हे बमरा घर आयो, हिन सोचियो यार